के इस्तेमाल से जहाज का नेविगेशन और कम्युनिकेशन का निज़ाम मुतासर हो सकता है। अलबत्ता ये ऐलान हिफाजती बेल्ट बांधने के नशनात लैंडिंग के लिए हिफाजती बेल्ट के नशनात रोशन होने तक इस्तेमाल किए जा सकते हैं। अस्सलामुअलैकुम माया बिलाल ऐं माया मल्हाए कराची में मुंहिंजो बैग रेडी आहे चांहि ॿ अंडा सो मां महिल वेंदुमि एयरपोर्ट ते ऐं मुंहिंजी फ्लाइट आहे इस्लामाबाद लाइ ऐं हीअ जेका ट्रिप आहे सॼी स्पॉन्सर्ड आहे evenodd जे तरफ़ां ऐं पॉपुलर ग्रुप जे तरफ़ां ऐं हिन ट्रिप में मां जेके बि कपिड़ा पाईंदुमि उहे evenodd जे तरफ़ां मूंखे स्पॉन्सर्ड आहिनि ठीकु आहे सो व्लॉग ज़रूरु ॾिसिजो। अवामी एक्सप्रेस में ऐं मां वञी रहियो आहियां दादू मूंसां गॾु रहिजो तव्हां मज़े खाईंदुमि त दादू में जादू जहिड़ो आहे असां मिलियो मां आहियां वलीद ऐं मूंखे जेके कपिड़ा पातल आहिनि सभई evenodd जे तरफ़ां स्पॉन्सर्ड आहिनि कमाल जी जींस मूंखे जेके कपिड़ा पातल आहिनि उहे मुंहिंजे पंहिंजे पैसनि सां वरितल जेका मुंहिंजी ट्रिप आहे सो इहा evenodd वारनि जी तरफ़ां स्पॉन्सर्ड आहे जेके मूंखे कपिड़ा पातल हूंदा उहे evenodd जे तरफ़ां आहिनि उन खां अलावा पॉपुलर ग्रुप ऐं जस्ट ट्रिप आहे मां व्लॉगर त न आहियां न ई मां यूट्यूबर आहियां पर मुंहिंजी कोशिशि आहे त मां जॾहिं वञा थो तव्हांखे मां ॾेखारियां अगरि वणेव त लाइक कजो न वणेव त भले गार ॾिजो तव्हांजी गार बखंदे आहे सो हाणे जानी गाॾी अची वई आहे ऐं हाणे फाइनली मुंहिंजी रवानगी आहे अपर दीर सो अपर दीर वेंदुमि हुते हिकिड़ी राति स्टे कंदासीं उन खां पोइ वेंदासीं जाज़बाना सूबे जो मूंसां गॾु मोहम्मद ख़ान भाई जेको मूंखे टूर गाइड बि आहे ऐं मूंखे फैसिलिटेट बि कंदो सो जानी मां महिल आहियां मुनीर में ऐं ॾाढी बुख लॻी पोइ मानी खाधी थी ऐं सफ़र में कॾहिं बि हुजो न पाण कंफर्टेबल अहिड़ी शयूं पायो जंहिंमें त फुल कंफर्टेबल थी वियो ऐं मूंखे जेका चप्पल आहे उहो बि स्पॉन्सर्ड आहे उन्हनि जे तरफ़ां evenodd जी तरफ़ां ज़बरदस्त मतिलबु वाह जी वेदर आहे सो हाणे वञा थो मां अपर दीर रक्शे में उॾण वारो रक्शो हिनखे चयो वेंदो आहे भली कहिड़ो रक्शो उॾण वारो ऐं हीअ बग़ैर पेट्रोल जे उॾण वारो रक्शे में न वञा जेको रक्शो उॾे थो सो जानी मां हिन महिल आहियां अपर दीर में ऐं अपर दीर में हिन महिल हिकिड़ी हितां जी जेका मक़ामी पुल आहे न ईअं सम्झो त उहो जेका वञे थी पोयां पोयां ॾाढो ॾुखियो आहे हिन में ऐं हेॾो ख़तरनाक आहे हिन में वेहण ई पर मज़ो ॾाढो आयो इंजॉय कजो ऐं व्लॉग ॾिसिजो व्लॉग न मने में त ॾिसिजो न त न अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग ऐं मां महिल आहियां अपर दीर में ऐं मां महिल वञा थो कुमराट ऐं कुमराट खां पोइ असां हिकु ॾींहुं स्टे कंदासीं
उन खां पोइ असां वेंदासीं जाज़बांडा। ऐं तव्हांखे मां इहो ॿुधाईंदो हलां त जेके माण्हू वेंदा आहिनि नारायण कागान, सुजानी नारायण कागान में कुझु बि न आहे, तव्हां अपर धीर अचो। ऐं हितां जी जेका ब्यूटी आहे न, तव्हां जॾहिं ईंदव तव्हांखे पाणी ख़बर पइजी। मां हिन साल में मां जुलाई में आयो हुउमि, पर हाणे सितंबर में आयो आहियां। पर हीअ जेका मुंहिंजी ट्रिप आहे सो evenodd जे तरफ़ां ऐं पॉपुलर रिव्यू जे तरफ़ां स्पॉन्सर्ड आहे मूंखे। ऐं बसि हाणे मां नाश्तो करे ऐं निकिरंदुमि कुमराट लाइ। ऐं हीअ जेको मूंखे स्टॉलर पातल आहे, इहो मूंखे अत्या इस्माइल गिफ्ट कयो। ऐं अदी तव्हां जा वॾा कुर्ब जो तव्हां असांखे यादि कयो ऐं अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। सो नाश्तो करे 3-4 कोप चांहि पी ऐं हले वेंदासीं। जानी मां हिन महिल आहियां जेके होटल में रहंदा आहिनि पास में किचन ई आहे। सो चांहि में मज़ो न आहे, सो टी बैग पाण अगरि खणी ईंदा कयो। मां टी बैग वारी चांहि ठाहियां पियो ऐं मूंसां गॾु जेके होटल जो किचन वारा आहिनि उहे पाणी गरम कनि पिया ऐं मां टी बैग वारी चांहि पीअंदुमि। तो पंहिंजा टी बैग खणी ईंदा कयो। त जानी कॾहिं घरां निकिरंदा आहियूं न, असां सम्झंदा हर शइ असां वटि आहे, पर लास्ट में जॾहिं ख़बर पवंदी आहे न टूथब्रश विसरी वेंदो आहे। सो पहिरियां ई टूथब्रश पंहिंजे बैग में विझी छॾींदा कयो। सो मूंसां गॾु वली तनाई नो सिग्नल। बाबा तव्हांखे अगरि इंजॉय करिणो आहे न, मोबाइल में अहिड़ी जॻह ते वेंदा कुझु त सिग्नल न हुजनि, ॾाढो इंजॉय कंदा। हिते न सिग्नल पर ॾाढा परेशान हो नेट स्टेटस कोन था हणी सघूं। पर हिते अगरि अचो बि त टेक्नोलॉजी हुनजा कुझु सिग्नल हूंदा, बाक़ी त यूफोन त मां घर वञण सां ई सिम बंदि थो कयां। यूफोन ते बेशुमार। ये लगा, ये कुमराट है जी। अच्छा ये कुमराट है। कुमराट है, कुमराट। ये जगह कुमराट। और जो चश्मा है वो किधर है? चश्मा उधर है जी, उधर। अब शहर में ऊपर है, बहुत आगे। बहुत आगे जी। तकरीबन 2 घंटे का सफर है अभी पैदल। 2 घंटा सफर है चश्मे का। अच्छा गाड़ी में पैदल? गाड़ी चलता है जी। 2 घंटे का ये 9 घंटे जी, आधा घंटा जी। आधा घंटा सफर है जी। अच्छा बहुत अच्छा जगह है जी, मतलब मज़ा आएगा हमें। ऐं तव्हांखे मां ॿुधाईंदो न, हीअ जेका ट्रिप आहे स्पॉन्सर्ड आहे evenodd जी तरफ़ां। मूंखे जेको कुझु पातल आहे evenodd मूंखे ॾिनो आहे। ऐं मूंखे जेको अंडरवेयर बि पातल आहे न, उहो बि evenodd जी तरफ़ां आहे, पर मां तव्हांखे ॾेखारे कोन थो सघां। फाइनली कुमराट पुॼी विया आहियूं। एॾो थधो आहे पाणी, मां तव्हांजी ब्लड सर्कुलेशन जेको आहे न पाणी बंदि करे छॾियो, एॾो थधो पाणी आहे। सो हिते जेका कम जी ॻाल्हि आहे, सो वॉशरूम हिते हीअं आहिनि। ॾाढा ख़तरनाक रस्ता आहिनि यार। अगरि हुकूमत हिते रोड ठाराए न त स्विट्ज़रलैंड थी वेंदो आहे। रस्ता गाॾी वञे बि मारी, रस्ता ॾिसो, हिन करे लहिणो पियो आहे। व्यू चेक कयो, व्यू। चांहि तो ठाहियां, चांहि जो मां वॾो मवाली, उतां दूध में डालो न। हिते चांहि जो सफ़ा ज़ाइको 3rd क्लास ऑप्शन सफ़ा यूटी। ऐं इन खां अलावा तव्हांखे मां ॿुधायां त हिते पंहिंजे टी बैग्स वग़ैरह खणी था कयो, एवरीडे खणी अचो ऐं हिते पंहिंजी पाण चांहि ठाहियो। त जानी हिनमहिल होटल बुक कराईंदासीं, रूम
ऐं हिते टेंट बि मिलंदो आहे। मुंहिंजी सलाह इहा आहे त मां टेंट में रहां ऐं छो जो हुन में मज़ो ईंदो। हमेशह ॿिए ॾींहुं घर में रहियो त थोरो टेंट जो बि मज़ो वठूं। वेदर आउट क्लास आहे, मौसम ज़बरदस्त आहे ऐं स्पॉन्सर्ड बाय evenodd एंड पॉपुलर ग्रुप पोली पोली जूस थधो मिठो जूस पोली पोली जूस थधो मिठो जूस। सुजानी हिन टेंट में रहंदासीं ऐं वञी ॾिसां टेंट में त आहे छा। ज़बरदस्त ॾाढो गरम आहे टेंट आहे, थोरो मेरो कम खे कढणो आहे बाबा। 5 रुपया घटि कम खे पट ऐं व्यू ॾिसो तरीक़ा। कुमराट घुमो, ही नारायण काका ने पंहिंजा पैसा फिज़ूल में ज़ाया न कयो। यानी महिल मां आहियां कुमराट हिकिड़ी होटल में ऐं हिते सभु होटल ईअं हूंदा आहिनि। सो मां गाॾी बीहारी हिन नदी जे साम्हूं ऐं उते मां शूज़ रखियो पंहिंजो न, मां चप्पल पाती पर शूज़ हाणे गुम थी वियो था। ठीकु आहे। सो होटल वारनि मूंखे छो जो मूंखे सुभाणे जाज़बांडा वञिणो आहे ऐं मूंखे शूज़ खपे ई खपे। पोइ हितां माण्हू हेॾा महिमान नवाज़ आहिनि जो मूंखे हिननि हीउ शूज़ ॾिनो आहे। हाणे कमु त कढणो आहे, सो पंहिंजे शूज़ जी कॾहिं बचो त पंहिंजी सामान जी पाण हिफ़ाज़त कजो। अचण लाइ तव्हां वटि हिकिड़ी अहिड़ी चप्पल हुजे जेका पाइदार हुजे। evenodd वारनि मूंखे ॾिनी आहे ऐं हिते त शूज़ हलंदो आहे पर हीअ चप्पल तमामु घणी पाइदार आहे। evenodd खतरनाक रस्तो आहे, कॾहिं बचो न हिते छा ॿुधायां तव्हांखे हाणे यार। त जानी हिन महिल आहियूं असां ख़बर न आहे फ्रूट वठिणो आहे असांखे, एनर्जी तव्हां में हुजे छो जो असांखे हाणे हाइकिंग करणी आहे। त जानी मां हिन महिल जाज़बांडा पियो वञा, मूंसां गॾु लाला ऐं गॾु उन सां सामान खयों आहे। सामान न करे जो ॾाढी ॾुखी चढ़ाई आहे ऐं 1500 में गॾु सिधो जाज़बांडा। लाला बताओ मुश्किल है रास्ता यहाँ? मुश्किल है भाई रास्ता। कितना मुश्किल है? इतना तो मुश्किल है नहीं है रास्ता, फिर लेकिन थोड़ा सा ये चढ़ाई है, इससे आगे जाएगा तो आसानी रास्ता आ जाएगा। आपके लिए तो मुश्किल नहीं है भाई, हमारे लिए तो आप मुश्किल है। लोगों के लिए तो मुश्किल है ना। तो साईं असां सां गॾु मूंसां गॾु आहे I live inside my own world of make-believe. Kids screaming in the cradles, profanities. I see the world through eyes covered in ink and bleach. Cross out the ones who heard my cries and watched me weep.
I love everything. Fire spreading all around my room. My world's so bright, it's hard to breathe, but that's alright. Hush. Take my eyes open to force reality. Why can't you just let me eat my weight in glee? I live inside my own world of make-believe. Kids screaming in the cradle. गाड़ी वहाँ है मतलब फॉरवर्ड हिते अगरि तव्हां न घुमियो न त सम्झो तव्हां कुझु बि न ॾिठो पाकिस्तान में चवंदा आहिनि न लाहौर विखिया नहीं तो जमिया ई नहीं यानी पूरे पाकिस्तान था घुमंदड़ पर जेतिरो हिते ब्यूटीफुल प्लेस आहे न हीउ उहो किथे बि न आहे वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे अचो हिते ऐं विज़िट कयो फैमिली सां गॾु न अचो Hard to breathe, but that's alright. Hush. Content, hold your breath and feel the tension. Devils hide behind अलाह तव्हांखे भली ॿुधाईंदो असां किथे आहियूं असां त शर्ट ॿिन्ही खे साॻी आहे मथां छो त हिकु बि पाती अथव अलाह भली चए थो मां बेकार थो लॻा हल सो इहा वीडियो मां हुई हणंदोमांसि भले सो ॾाढो मज़ो आहे यार ख़ूबसूरत माण्हू ख़ूबसूरत जॻह जेके माण्हू ईंदा आहिनि नारान कागान मां सम्झो चूतिया आहिनि तव्हांखे अचणु खपे जाज़बांडा ऐं कटोरा लेक हुन ख़्याल आहे कुमराट साईं ॾाढो मज़ो ईंदो व्यू त चेक करे सघो था यार पर व्यू ॾिसो छा थियसि हा सही थी वियो पहिरियों ख़्यालु रखियो जानी तो फाइनली ट्रिप होनी थी कंप्लीट और माना एयरपोर्ट थे वञा पियो वापसि सो हिकु जगह लाज़मी एवेनॉड ते आउटलेट ज़रूरु वञिजो ऐं ॾाढो मज़ो ईंदो आहे हीअ बि एवेनॉड जी आहे I love everything. Fire spreading all around my room. My world's so bright, it's hard to breathe, but that's alright. Hush. सो फाइनली मुंहिंजी ट्रिप थी वई एंड वॾी महेसर ऐं हाणे असां वञूं पियो पंहिंजी सिंध पहिरियों ख़्यालु रखिजो ऐं पाड़े वञो ख़्यालु रखिजो हिकु जॻह ज़रूरु एवेनॉड ते वञिजो एवेनॉड स्पॉन्सर मां स्पॉन्सर आहियां स्पॉन्सर्ड आहे हीअ न आहे सो पहिरियों ख़्यालु रखिजो ऐं अलाह सां ताईं वरी हयाती ॾे जी सिंध जी हयाती Redemption, honesty is a one-way gate to hell. I wanna taste consumption, eat faster to waste oxygen.